नाज़रीन में ख़ासि ब्यूरो टाइम मां अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे ब्यूरो टाइम में इहो ॿुधाईंदासीं जिते सॼी सिंध जेका आहे ॿुॾे पई ऐं सॼी सिंध में जेको सैलाब आयल आहे या ॿोॾि आयल आहे, उते वरी हिते इरीगेशन जे अमले पारां जेका हथरादू वाराबंदी करे हिते पाणी जी खोट कराए छॾी आहे। हितां जा आबादगार जेके आहिनि सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिन वक़्तु बि मिरपो ख़ासि तोड़े उमरकोट ज़िले जे जेके 5 सब डिवीज़ननि में पाणी जी खोट आहे, जंहिंजे करे आबादगारनि पारां इंतिज़ामिया खे चताव ॾिनो आहे, एहतजाजी मुज़ाहिरा बि कया आहिनि, धरणा बि हया आहिनि। ऐं हिन खां पहिरीं बि इहे साॻियनि आबादगार जेके आबादगार वेलफेयर एसोसिएशन जे अॻुवाणनि पारां हिन खां कुझु बरसाति खां अॻु जेको आहे मिरपो ख़ासि में डायरेक्टर नारा कैनाल जी ऑफिस जे अॻियां हज़ारनि जे तइदाद में धरणो आयो, जिते MD सीडा ऐं डायरेक्टर नारा कैनाल पारां उन खां अलावा ज़िले इंतिज़ामिया पारां आबादगारनि सां ॻाल्हियूं कयूं वयूं त तव्हांखे जेको असां पाणी मुहैया करे ॾींदासीं। उन खां अलावा हुननि खे बाक़ाइदे लिखत में ॾिनो। आबादगारनि जे एहतजाज खां पोइ जेको अॻूणो डायरेक्टर नारा कैनालो गुलाम मुस्तफ़ा हुजण, उन पाण मुरादो इस्तीफ़ा बि ॾेई छॾी वई। उन जे करे त हिते जेके माण्हुनि खे आउं पाणी कोन थो पहुचाए सघां ऐं तंहिं करे साॻी उन लिखत खां पोइ हिन वक़्तु बि साॻी सिचुएशन आहे। हिन वक़्तु मिरपो ख़ासि तोड़े उमरकोट जे 5 सब डिवीज़न में, जंहिंमें कोट गुलाम मोहम्मद सब डिवीज़न, डिगड़ी सब डिवीज़न, सामारो सब डिवीज़न, जुडो सब डिवीज़न ऐं कुंडरी सब डिवीज़न ऐं उन खां अलावा सिंधड़ी सब डिवीज़न में पाणी जी जेका हथरादू खोट कई वई आहे। ऐं पुछड़ी जे आबादगारनि खे जेको आहे हथ सां सुकायो पियो वञे। पुछड़ी जे आबादगारनि एहतजाज बि कयो आहे। ऐं उन खां अलावा हिननि चयो त जेसिताईं असांखे पाणी न मिलंदो असां हिननि जे ख़िलाफ़ु जेको अदालतनि में वेंदासीं। ऐं हिन खां अॻु बि जेको आबादगारनि एहतजाज कया हुआ, इंतिज़ामिया ॻाल्हियूं कयूं हुयूं, उहे ॻाल्हियूं त ॻाल्हियुनि ताईं रहिजी वियूं। हिन वक़्तु जेको पाणी जी खोट करे फ़सुलु सख़्तु मुतासिर थियनि था। जीअं असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ताज़ो मिरपो ख़ासि डिवीज़न जे अंदरि कुझु जेका बरसाति पई त जंहिंजे करे फुटी जी फसल खे जेको नुक़सानु थियो, उन में फुटी जो बि अघु कोन पियो मिले। हिन खां अलावा पहिरीं जेके कमनि जो बि अघु आबादगारनि खे कोन पियो मिलियो, बसरनि जो अघु बि आबादगारनि खे कोन पियो मिलियो। ऐं सभिनी आबादगारनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ गॾिजाणियूं बि कयूं हुयूं, धरणा बि हया हुआ, रोड ब्लॉक बि कया हुआ। डायरेक्टर नारा कैनाल जी ऑफिस अॻियां एहतजाज कयो, कमिश्नर ऑफिस जे अॻियां एहतजाज कयो। वरी बि हिन वक़्तु साॻी सूरत हाल आहे, जिते सॼी सिंध ॿुॾे पई, उते वरी मिरपो ख़ासि डिवीज़न में आपाशी अमले पारां हथु वठी करे ऐं हुननि खे जेको सुकायो पियो वञे। उन हवाले सां असां सां गॾु अॼु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि आबादगार अॻवान। हिन वक़्तु असां सां ज़ाहिद नून जेको आहे टेल आबादगार वेलफेयर एसोसिएशन जो अॻवान मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। ज़ाहिद साहिबु, तव्हां इहो असांखे ॿुधाइजो त हिन वक़्तु केतिरी सब डिवीज़न में पाणी जी खोट आहे ऐं हुनजो मेन सबबु छा आहे। पवार साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हां सां ॻाल्हाइण खां अॻु में पंहिंजो इंट्रोडक्शन कराईंदुसि। मुंहिंजो नालो ज़ाहिद हुसैन नून आहे ऐं जनरल सेक्रेटरी आहियां टेल वेलफेयर एसोसिएशन नारा कैनाल में। मिठड़ाऊ कैनाल सां मुंहिंजी वाबस्तगी आहे। कुंडरी सब डिवीज़न में मुंहिंजी ज़मीनदारी आहे। साईं, मुंहिंजा अर्ज़ु इहो आहे त नारो जेको मथां खां अचे पियो, इहो हेठि अची करे सांगड़ खां इहो डिस्ट्रीब्यूट थिए थो जमड़ाऊ मिठड़ाऊ थर डिवीज़न में। आउं तव्हांखे मिठड़ाऊ जे हवाले सां इहो ॿुधाईंदुसि त मिठड़ाऊ कैनाल 5 सब डिवीज़न ते मुबनी आहे। सांगड़, सिंधड़ी, पोइ हेठि सामारो, नौकोट ऐं कुंडरी। असुल में असां वटि जेको पाणी जो जेको वॾे में वॾो सबबु आहे, उहो उनजी जेका जड़ आहे उहा करप्शन आहे। करप्शन उनजी जड़ आहे। उन करप्शन जे करे छा थो थिए, हिकिड़ो त असांजे वाहन जी जेका एनुअल क्लियर में जेका खाटियूं थियनि थियूं, उहो सॼो पैसो करप्शन जे वर चढ़ी थो वञे। ऐं नतीजो इहो निकिरे थो त कागज़नि में असांजो सॼो मिठड़ाऊ खोटिजे थो, पर सरज़मीन ते उनजी खोटाई कोन थी थिए। ऐं उनजो सबब जे करे कैरिंग कैपेसिटी हर साल उनजी घटिजी अचे थी। जेकर 12 फुट जमड़ाऊ 2013 में हले पियो, त हींअर बि गेज तव्हांखे ओवर ॾेखारींदो, पर पाणी उन में घटि पोइ वञे थो, छो जो उन घाटी आहे कोन। गेज पूरबा वञनि था। गेज अॼु बि मौजूदु आहिनि, हेठां उहे अधु सिल्ट में पुरिया पिया आहिनि। पाणी जो रेशो घटि ॿुधाईंदा। सो इहो वॾे में वॾो काज़ आहे। ऐं उन खां पोइ वरी जीअं अॻिते अचूं था पाण, त मुंड जीअं हाणे असां वटि सांगड़ आहे, सांगड़ खां पोइ सिंधड़ी आहे, उते एतिरी त करप्शन कई वञे थी, एतिरो त पाणी चोरी थिए थो, जो हेठि अची सामारे सब डिवीज़न खां पोइ उते खोट शुरू थिए थी। ऐं उन खोट जेका चोरी जेका मथां ई कनि था, उन खोट खे पूरी करण जे लाइ पोइ ई छा था कनि, जो हेठियुनि सब डिवीज़न खे उहो घुटो ॾियनि था पाणी जो। ऐं उते हथु ठोकियूं रोटेशनूं ठाहिनि था, 21 ॾींहं जूं, महीने जूं।
उहो सिर्फ़ु इन करे जो मथां उहे एॾी चोरी कराइनि था, पोइ उन चोरी खे लिकाइण जे लाइ उहे हिते हथ थोकी रोटेशन ठाहिनि था। ऐं उन रोटेशन मंझि बि इहो थिए थो त असांजा जेके मुंड जा ज़मीनदार आहिनि या मुंड जा जेके आबादगार आहिनि, वाहन जा डायरेक्ट आउटलेट्स मां या शाखुनि जा, वरी उहे बि चोरी कनि था। ऐं उहे चोरी को लिकी छुपी कोन था कनि। एरीगेशन जो अमलो एनुअल 6 माही हुननि सां हिकिड़ी उनजी फिक्सेशन आहे। 6 महीननि जा उन खां पैसा वठनि था ऐं उन्हनि खे रिआयतूं ॾियनि था। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि आहे त पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट, तव्हांखे ख़बर आहे, उहा पोइ चाहे कहिड़ी पार्टी हुजे, उहा पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट जे करे हिकिड़ी पॉलिटिकल चोरी आहे। वरी उनजो फ़ाइदो वठी एरीगेशन वारा उनखे उन में वरी अटे में चवंदा त सोन में सुहागो कनि था, उहे करप्शन कनि था। पोइ इन्हनि सॼी शयुनि जो नज़लो वञी करे थो असांजे पुछड़ी जे इलाइक़े में। ऐं उन ई जो ई सबबु आहे जो असांजो पुछड़ी जो ज़मीनदार बेयारो मददगार आहे। मतलब असांखे इहो ॿुधाइजो त पाणी जे खोट जे करे हिन वक़्तु जेको आहे कहिड़ो फ़सुलु मुतासिर थिए थो। जी पुछड़ी जे आबादगारनि खे हींअर बिल्कुलु पाणी मिले कोन पियो, हू आबादगार जेके आहिनि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। साईं मुंहिंजा हिन वक़्तु जेका असां सफ़र पिया कयूं, असांजा 2 फ़सुल हींअर बम्पर क्रॉप जेके आहिनि सो उहे तयारी हेठि आहिनि। उन में मेन फुटी आहे ऐं नंबर 2 जेको आहे उहो मिर्च आहे। इहे असांजा 2 फ़सुल हींअर हलनि पिया, इन जो पिकिंग टाइम फुल पियो हले। ऐं 2 अहिड़ा फ़सुल आहिनि जेके जिनजी पोखाई जो फुल ई पिकिंग टाइम आहे। बसर, टमाटो ऐं भाॼी बकर, उहा पोखाई जो टाइम आहे। ऐं हू असांजा जेके पोखियल हुआ, जंहिंजी असां मार्च अप्रैल मई में सोइंग कई आहे, उहे हींअर पिकिंग टाइम ते आहिनि। असांखे 2 तरफ़ी मार पई मिले। हिकिड़ो उहो जेको पिकिंग टाइम आयो आहे त उते उन्हनि खे पाणी कोन थो मिले। हींअर पाणी जी हुननि खे वधीक, छो फ्रूटिंग जे टाइम ते तव्हांखे ज़ाती ख़बर आहे त एग्रीकल्चर खे वधीक पाणी खपंदो आहे, उनखे पाणी कोन पियो मिले। नतीजो इहो पियो निकिरे असांजो फ्रूट ज़ाया पियो थिए, मिर्च असांजो माल कोन पियो खणे। फुटी असांजी जेका आहे उहा जेको आहे सो शौक़ में उहा टिड़ी पई वञे, उनजो वेट कोन्हे। उते असीं मार पिया खाऊं जेको असांजो पोखियल आहे। प्लस असांखे जेको फ्यूचर असांखे 11, 12 ऐं पहिरें महीने जा जेको क्रॉप लॻाइणो आहे, टमाटो या बसर या भाॼी बकर, उहो उन जो फुल टाइम हले पियो, उन जी पोखाई लाइ पाणी कोन्हे। हाणे असीं हिकिड़ो पोखियो ठाहियूं, उहो बि उन में बि लॉस पिया करियूं। जेको असांखे फ्यूचर में पोखाइण लाइ वञिणो आहे, असीं उते बि लॉस पिया करियूं। पोइ नतीजो इहो थो निकिरे त उन ई मंझि थिए थी अनारकी। जंहिंमें जेको तव्हां सवाल कयो आहे त हारियुनि जी जेका पोज़ीशन आहे, उहा सॼी सी अनारकी आहे। ॾिसो न, हारी अचे थो ज़मीनदार वटि। अॼुकल्ह तव्हांखे ख़बर टकावी सिस्टम आहे। तव्हां पाकिस्तान जे आइन में कुझु बि लिखी सघो, हारी अचे थो सही, मूंखे 10,000 गाॾी जो किरायो खपंदो, ऐं घरु ठाहींदुसि, मूंखे 10,000 उन जा खपंदा, ऐं आउं जेसीं ताईं पंहिंजो फ़सुलु लाइ मूंखे 20,000 रुपया तूं खाद खुराक जा ॾींदे। असां उन्हनि खे ॾियूं था। इहो हिकिड़ो रवाजु आहे, सिंध जी ज़मीनदार जो हिकिड़ो रवाजु आहे। उहो असीं उनखे ॾियूं था। पोइ छा थो थिए, उहे इन्वेस्ट कनि था। असीं जॾहिं 5 लख रुपया या 2 लख रुपया सिंपल हिकिड़े एकड़ ते असीं 2-2.5 लख रुपया असीं उन ते इन्वेस्टमेंट करियूं था, त उन में 50% जो शेयर होल्डर आहे। पोइ जॾहिं असांजे सां इहा वेसागाती थिए थी एग्रीकल्चर जे हिसाब सां, इरीगेशन वारा कनि था, पोइ छा थो निकिरे, असांजा फ़सुल एवरेज कोन था ॾियनि। पोइ नतीजनि में उहे हारी जेके असां वटि अचनि था, उहे साल खां पोइ कर्ज़ी थियनि था। पोइ जॾहिं उहे कर्ज़ी थियनि था, पोइ तंग आहे त जंग आहे। पोइ असीं छा था करियूं, हाणे हिकिड़ो हारी खां 2 लख घुरां पियो, पोइ उहो मूंखां अटो घुरे थो, ऐं अटो चवंदो बाबा हाणे तोखां 2 लख त अॻे घुरां पियो, हाणे आउं तोखे 1 लख रुपया ॿिया किथां ॾियां जो तोखे साल कटियां। पोइ ज़मीनदार ऐं हारी जे विच में डिसबैलेंस, इकोनॉमिकल डिसबैलेंस थो थिए। जेको टेक्निकल ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, इकोनॉमिकल डिसबैलेंस थो थिए। ज़मीनदार को हुनजा पैसा खाए कोन थो, पर हुनखे केतिरो कर्ज़ु ॾिए। पोइ नतीजनि उहे हारी हिकिड़ा त उहो ग़लति तरीक़ो आहे, जेके वञी कैंपूं कनि था, भॼनि था, बाबा पोइ कर्ज़ु खणी साईं असांजो निजी जेल हुई, असांखे फलाणो ज़मीनदार, का निजी जेल कोन हुई। ॻाल्हि इहा आहे जो हारियुनि ते कर्ज़ु हिकिड़ो फितरी निज़ाम आहे हिकिड़ो, मूं तव्हांखे सम्झायो उन हिसाब सां। पोइ उहे कर्ज़ु थियनि था, पोइ कर्ज़ में पोइ उहे माण्हू जेके आहिनि कर्ज़ु खणी भॼनि था। पोइ अॼुकल्ह सिंपल एप्लीकेशन हिकिड़ी ॾियनि था, पोइ उन ते जुडिशरी इहो खड़े करे थी। ऐं ज़मीनदार जीअं चाहे थो त भई आउं जुडिशरी में 5 साल 10 साल लोड़िया, तंहिंखां इहे 2 लख 1.5 लख भला कर्ज़ु माफ़ु थींदो। पोइ ईअं हिकिड़ो सिलसिलो आहे जंहिंजे करे आउं तव्हांखे ॿुधायां त सिंध तबाह बर्बाद पई थिए। सिंध जी ज़मीनदारी हिन वक़्तु सफ़ा ईअं सम्झो एंड पॉइंट ते आहे। असांखे सुठो हारी कोन थो मिले, असीं सुठे हारी खे ॿियारनि खां लारायूं पिया, ऐं नतीजो इहो बि निकिरे उहे हारी वीचारा उहे करप्शन में मुलवस थी विया आहिनि। उहे फुरूं, उहे शराब माफ़िया, भठी माफ़िया, त अनारकी थी वई आहे। उन्हनि बुख में जॾहिं ज़मीनदार ऐं हारी जे विच में डिसबैलेंस थियो आहे, पोइ करप्शन जो रेशो वधियो आहे। ऐं करप्शन जो सबबु बि इहो ई थो। जेकॾहिं हारी खे पाणी मिले, ज़मीनदार खे पाणी मिले, ख़ुशहाली अचे, त पोइ
पोइ इन में त पोइ चोरी धाड़ा पाणे पूरी सो इहो ई सबबु आहे मुंहिंजे ख़्याल में इन ते जेको आहे सो असीं तव्हांजे तससुर इन ते नोटिस वठणु खपे। ज़ाहिद नून साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन ही ज़ाहिद नून जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिन जो चवणु हो त जीअं आबादगारनि सां गॾु हारी बि मुतासिर थियनि था, जंहिंजे करे मजबूरनि जेको ही जेके निजी जेलनि लाइ दरख़्वास्तूं ॾींदा आहिनि त असां वटि ज़मींदार वटि क़ैद आहियूं। हुननि जो मेन सबबु इहो ई आहे त जीअं पुछड़ी जे आबादगारनि खे हथ सां वठी तबाह कयो पियो वञे। ख़ासि तौर ते असीं तव्हांखे इहो ॿुधायूं त जी सॼे सिंध में पाणी जी किथे खोट न हूंदी आहे त इरिगेशन अमले पारां वरी वाधाबंदी कई वेंदी आहे या रोटेशन कई वेंदी आहे। छाजे करे हितां जा जेके हिननि जा हमेशह इहो रवाजु रहियो आहे त हिननि जा जेके दारोगा या हिननि जा बेलदार या करप्शन में मुलस हूंदा आहिनि। ऐं नाज़रीन हाणे वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेको आहे वीडियो लिंक ते मौजूदु आहे टेल आबादगार वेलफेयर एसोसिएशन जो जेको आहे सरपरस्त आला मीर एजाज़ ठालपुर साहब। मीर एजाज़ साहब, तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां आबादगार तंज़ीमनि जा अॻुवाण बि आहियो ऐं हर मसइलनि में तव्हां आबादगारनि जे मसइलनि में तव्हां सरापा एहतजाज बि हूंदा आहियो। ऐं तव्हांजे साम्हूं तव्हां ई हिकु सेमिनार कोठायो हो जिते इंतिज़ामिया पारां इहा दावा कई हुई त सारियुनि जे फसल खे जिते बि पोखींदा असां उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कंदासीं। मगर तव्हांजो आबादगार तंज़ीमूं अॼु पुछड़ जे पाणी जेको नथो अचे पुछड़ में त एहतजाज कनि थियूं। छाजे करे उन्हनि जे ख़िलाफ़ु जदोजहद कोन था करियो जेके हिन वक़्तु बि सारियुनि जो फसल पोखे रहिया आहिनि? सी ॻाल्हि इहा आहे त असां वटि इरिगेशन सिस्टम खे फ्लॉप कयो वियो आहे, उनखे तबाह कयो आहे। उहो ॿिनि तरीक़नि सां, हिकिड़ो त दाइमी तौरनि खे तबाह कयो वियो आहे, हिकिड़ो आर्ज़ी तौर ते। आर्ज़ी तौर में जी तबाही जो सबबु करप्शन, मिसमैनेजमेंट, सज़ा ऐं जज़ा जो तसवुरु न हुअणु, इहो ॿिनि जो सबबु आहे। पुछाणू कोन्हे, चेक एंड बैलेंस कोन्हे, इन बि तबाही करे छॾी। जेको जेतिरो वणे चोरी करे को रोक टोक कोन्हे, जेको ॾाढो सो गाबो। ऐं ॿियो आहे दाइमी तबाही, उन में बि हर गवर्नमेंट में तबाह कयो वियो आहे सिस्टम खे, पर पीपुल्स पार्टी जे दौर में तमामु घणी जेका आहे हिन हिसाब सां सिंध जी तबाही थी आहे, जंहिंमें डीओ वाटर्स ख़ासि करे सवे डीओ वाटर्स, बेशुमार डीओ वाटर्स सियासी रिश्वत जे तौर ते माण्हुनि खे ॾिना विया आहिनि। 100 एकड़ 1.5 एकड़ ते जेके आहिनि डीओ वाटर्स ॾिना विया आहिनि। उहो छा थो करे, ज़मीनदार पंहिंजी 100 एकड़ आबाद करे थो, पासे वारी जेका ज़मीन साहब उन ते कब्ज़ा करे उनखे आबाद करे थो, त उन सां पाणी टेलनि ताईं कोन थो पुॼे। अंग्रेज़ जॾहिं इहो सिस्टम ठाहियो तॾहिं इहे सख़्तु बैन हुई, बंदिश हुई हिन ॻाल्हि ते त डीओ वाटर्स हलो ई कोन हो, शाखूं हूंदियूं हुयूं उन मां वाटर कोर्स निकिरंदा। ॿी तबाही जो कारण मुख़्तलिफ़ ॿिए पासे जूं ज़मीनूं भुॻड़ा मुठ ख़रीद करे सस्तियूं ज़मीनूं जिते पाणी कोन्हे उहो शिफ्ट कयूं आहिनि असांजे जुमड़ाऊ कैनाल ते ऐं मिठड़ाऊ कैनाल ते, ॿिए पासे जूं ज़मीनूं। त उन जे अचण सां पाणी ते लोड पियो आहे, उहो पाणी जेको आहे असांजी टेलनि जो कटिजी वियो आहे। त इन तरीक़े सां पाणी जी तमामु घणी खोट थी आहे। पोइ जेको पीए थो सो बेरहमी सां पीए थो, उहो फोर्सेबल माण्हू आहे, उनजी पुठ आहे, गवर्नमेंट जो माण्हू आहिनि ऐं पंहिंजे हिसाब सां एक्सियन खे रखाइनि था, इंजीनियर खे रखाइनि था, एसडीओ खे रखाइनि था, पोइ पीअनि था पाणी। बाक़ी करप्शन जी नज़र थिए थो, जेको आहे सो इंजीनियर एक्सियन हिकिड़े ॿिनि वॾेरनि खे ख़ुशि करे थो, बाक़ी उहो पाणी विकिणे थो। त इन सबब सां सारियूं पोखंदा मथे, हालांकि सारियूं तबाही आहिनि, हुन सां वाटर लेवल वधे थी, उहो बि असीं लोड़ूं था। वाटर लेवल वधण सां ज़मीनूं सिम थियनि थियूं, हिकिड़े पासे उहा तबाही ज़मीननि जी, सिंध जी ज़मीननि जी, ॿिए पासे असीं सुकूं पिया, पीअण जो पाणी असां वटि कोन्हे। त इहा बिल्कुलु इनखे इंतिहाई ज़्यादती आहे। ऐं पीपुल्स पार्टी इन में इनवॉल्व आहे, हालांकि वॾियूं मयारूं आहिनि असांखे। असांजी तंज़ीम गैर सियासी तंज़ीम आहे, असां सिर्फ़ु आबादगार आहियूं, हर पार्टी सां असांजो तालुक़ु आहे, पर असां जेको एहतजाज करूं था सो सिर्फ़ु आबादगार गिरोवर जी हैसियत सां करूं था, जंहिंमें हर पार्टी जा माण्हू असां सां गॾु आहिनि। त हिनखे सियासी रुख बि ॾियनि पिया, ब्यूरोक्रेट्स वञूं ॿुधाइनि था असांजे MP MLA बाबा हीअ सियासी तंज़ीम आहे, हीअ तव्हांजी मुखालिफ़ आहे, हालांकि ईअं कोन्हे। हाणे ज़ाहिर जंहिं वटि इख़्तियार हूंदो एहतजाज उन सां थींदो। त हींअर पीपुल्स पार्टी 18 तरमीम खां पोइ जेको सॼो आले नाले इरिगेशन सिस्टम हिननि वटि आहे, ज़ाहिर शिकायत बि हिननि सां थींदी। पर हाणे उमेदु आहे त मिनिस्टर जेको नओं मुराद अली शाह में असांखे उमेदु आहे त बरजस्तो मिनिस्टर आहे, ऐं जेकॾहिं उहो चाहींदो सिस्टम दुरुस्त थी सघे थो। पाणी आहे सिस्टम में, हींअर तव्हां ॾिसो न पंहिंजो सिंध अधु सिंध ॿुॾे पई, फ्लड आयल आहे दरियाउनि में, पाणी एतिरो आहे जो माण्हुनि जेके बंदि पिया टुटनि, रोइणियूं पियूं पवनि। ऐं असां वटि उहो हाल आहे जो असां वटि पीअण जो पाणी कोन्हे, महीनों थी वियो शाखूं बंदि आहिनि। त हीअ मिसमैनेजमेंट आहे, हिन खे कंट्रोल करे सघंदा जेकॾहिं विल हुजे गवर्नमेंट जी। असीं छो था चऊं त अपेक्स कमेटियूं हिते फाल थियनि, छो था चऊं रेंजर्स अचे, छो था चऊं आर्मी अचे, सिर्फ़ु इन करे त गुंदी खीर ॾे त असीं छो में धारूं। जेकॾहिं पीपुल्स पार्टी गवर्नमेंट बैड गवर्नेंस न हुजे, हिते करप्शन न हुजे,
त असांजी कहिड़ी ज़रूरत आहे असां आर्मी खे चऊं या असीं ग़ैर जेको आहे सो सियासी ॻाल्हियूं करूं त असां इन करे असीं रड़ियूं करूं था त ख़ुदा र केरु बि अचे असांजो मदावो करे, को बि मसीहा अचे। कराची में जेकॾहिं इंसान रहनि था त हिते बि इंसान रहनि था, हुते जेकॾहिं पाणी चोरी जी सज़ा जेल ऐं जुर्मानो आहे त हिते पाणी चोरी जी सज़ा छो न आहे? वॾेरो छो ईअं जेको आहे सो मुठ ते सिगरेट वठियो घुमंदो अथे? त इहे असीं बि इंसान आहियूं, असांखे बि ॿुधो वञे। इन करे असीं अपील करूं था वफ़ाक़ी हुकूमत खे, असीं अपील करूं था DG रेंजर्स खे, असीं अपील करूं था आर्मी चीफ खे, असीं अपील करूं था सिंध गवर्नमेंट खे त ख़ुदा रा अखियूं खोलो। असीं बि इंसान आहियूं, असां बि हमेशह तव्हांखे वोट ॾिना आहिनि, त महिरबानी करे असां सां ज़ुल्म बंदि कयो वञे। तव्हां असांखे इहो ॿुधाइजो, जीअं तव्हांजो चवणु आहे त हिते DO वाटर कोर्स आहिनि उहो बास तरनि जा आहिनि ऐं पीपल्स पार्टी में जेके हुकूमत में वेठल आहिनि उन्हनि माण्हुनि जा आहिनि, पर छाजे करे तव्हां इहे जेके DO वाटर कोर्स आहिनि उन्हनि जी निशानदेही कोन था करियो? उन्हनि जे ख़िलाफ़ु छाजे करे को एहतजाज या तहरीक छो कोन था शुरू करियो? साईं, DO वाटर माना ई ग़ैर क़ानूनी, हिन ते बंदिश पियल आहे। DO वाटर ॾियणो ई कोन्हे, पर छा था कनि? हीअ अधु कलाक लाइ CM साहिबु बंदिश खे रिमूव करे थो, बंदिश हटाए थो, वाटर सैंक्शन करे थो ऐं उन खां पोइ वरी बंदिश लॻी वञे ऑटोमेटिक। उहो सिर्फ़ु सियासी रिश्वत आहे साईं, सियासी रिश्वत आहे, क़ानूनी तौरु ॾियणो ई कोन्हे। DO वाटर ॾियण सां छा आहे, पाणी जी जेका स्पीड आहे सा घटिजे थी, सिल्ट वधे थो। DO वाटर ते अंग्रेज़नि जे वक़्त खां ई बैन पियल हो, जेकॾहिं तबाही हिननि कई आहे DO वाटरनि कई आहे, पाणी जी स्पीड घटिजे थी। ऐं इहो माण्हू 100-100, 150-150 एकड़ ते सियासी रिश्वत, ॿियो पैसनि ते, ॿिनि शयुनि सां वञे थी। हिकिड़ो सियासी रिश्वत और ॿियो पैसे ते माण्हू इहो DO वाटर वठनि पिया, ऐं इहो सॼो पाणी असांजी ट्रेल जो वञे पियो। चवनि था पंजाब पाणी पीओ, हाणे पंजाब पाणी पीओ, असां त असांजो वॾेरो ज़ुल्म पियो करे न। असांजी शाख ते महल मथे कमांद लॻो पियो आहे, महल मथे असांजी शाख ते केलो लॻो पियो आहे, ऐं महल हेठि असीं पाणी पीअण लाइ सुकूं पिया। त पाणी त सिस्टम में आहे, पर इहो जेको आहे सो करप्शन ऐं मिसमैनेजमेंट जे करे ज़ाया पियो थिए। असीं आबादकार तंज़ीमूं हिकिड़ा आहिनि सिस्टम जा बेनिफिशरी, फ़ाइदे वठण वारा आहिनि। असांखां मथे जेके 100 सैकड़ो पीअनि पिया उहे त ज़ाहिर आहे त असां सां एजिटेशन में कोन ईंदा। बाक़ी असीं जेके हेठि माण्हू आहियूं से एजिटेशन करूं पिया, असां एजिटेशन कया आहिनि, असांजूं तंज़ीमूं आहिनि उहे कनि पियूं। पर हाणे सिंध जे माण्हू जो मिज़ाज तव्हां ॾिसो न, हेॾी बैड गवर्नेंस जे बावजूदि असीं वोट पी खे ॾियूं था। त असांजो मिज़ाज अहिड़ो, असीं थधे क़िस्म जा माण्हू आहियूं, असीं कोशिशि करूं था कंहिंसां न फिटायूं, उहो सफ़ा सिर ते अचे थी त पोइ असीं उथूं था। त इहो सिंधी माण्हू जो मिज़ाज आहे, पर इनशाला हाणे माण्हू उथंदा। हींअर बि असां वॾा मुज़ाहिरा कया, लास्ट जून में तव्हां ॾिठो हज़ारे माण्हू निकिता आहिनि। इनशाला असां 15 ॾींहंनि जो हिननि खे अल्टीमेटम ॾिनो आहे त सिस्टम में पाणी हूंदे जेकॾहिं असां वटि पाणी नथो पुॼे त असां 15 ॾींहंनि खां पोइ इनशाला वरी रोडनि ते ईंदासीं, माण्हू गॾु हूंदा असां सां। मीर एजाज़ साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही मीर एजाज़ जा तव्हां वीचार ॿुधाईंदो आहे। हिननि जो इहो चवणु हो त मेन पाणी जो जेको आहे सबबु या पाणी जी खोट, हिकु त जेको आहे बासरनि खे पाणी खोले था ॾियनि, जेके उन्हनि जूं मशीनूं जेके लॻियूं पियूं आहिनि, ऐं उन खां अलावा हुननि खे मोगा खोले था ॾियनि, जीअं त माना जेके डायरेक्टर नारा कैनाल समेत इरिगेशन अमलो तोड़े इंजीनियर इहे सभु हुन में मुलवस हूंदा आहिनि। ऐं हिते DO वाटर कोर्स यानी कि डायरेक्ट जेके वाटर आहिनि उहे जेके बासरनि जा या चूंडियल नुमाइंदनि जा या उन्हनि जे माण्हुनि जा जेके आहिनि उन्हनि खे खोले ॾिनो थो वञे। त उन्हनि जे जेको मेन सबबु इहो आहे जे पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी कोन पियो पचे। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे आबादगार अॻुवाण बि आहे, ऐं ताज़ो हिननि जी राइशगाह ते हिकु गॾिजाणी बि थी हुई जंहिंमें इहा फ़ैसिला कया विया आहिनि त जेको आहे असां दुबारा जीअं अघु कोन पियो मिलियो, कमंद जो पहिरीं अघु कोन, फसलनि जो कंहिंजो बि अघु कोन पियो मिले। हुकूमत सिंध पारां इहो ऐलान कयो वियो त शुगर मिलनि जा जेके रहियल आबादगारनि जा पैसा ॾिना वेंदा, मगर खोड़ सारियूं अञा ताईं शुगर मिलूं आहिनि। आबादगारनि खे पैसा त कोन पिया मिलनि, मगर आबादगार शुगर मिलनि जे पोयां चकर काटे रहिया आहिनि। उन खां अलावा जेको बि फसल थिए थो उन जो जेको हिननि खे आबादगारनि खे अघु कोन पियो मिले। जेका ताज़ी गॾिजाणी जेका आबादगारनि जी हिते थी आहे, उन आबादगारनि जी तंज़ीम खे वरी बि हिननि फाल कयो आहे, ऐं ज़िले कमेटियूं बि हिननि ठाहियूं आहिनि, ऐं हिननि एहतजाज जो चताब ॾिनो आहे। अचो त हुन हवाले सां अमीन पंवर सां ॻाल्हि ॿोल था करियूं, जेको आबादगार बि आहे मिरपुर ख़ास जो। अमीन, हिन वक़्तु ताज़ो जेको आहे तव्हांजी राइशगाह ते हिकिड़े आबादगारनि जी वॾी गॾिजाणी थी आहे, ऐं उन में कहिड़ा फ़ैसिला कया विया आहिनि ऐं छा सबबु आहे जेको आबादगार हमेशह एहतजाज बि कनि था, रोडनि ते बि अचनि था, उन खां पोइ वरी वापसि वेहो था रहनि या सुम्हियो था रहनि? उन में इहे फ़ैसिला कया विया त असांखे सिंध आबादगार बोर्ड वारनि सां पहिरीं मीटिंग थी हुई। उन्हनि असांखे चयो त भई असांखे को मिरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट में जा हिकु उहिदो असीं तव्हांखे ॾियूं था, ऐं उन में असां इहो रखियो अथऊं त इनशाला असां मुसलसल ज़मीनदारनि सां इहे प्रॉब्लम रहिया आहिनि। न त को कमांद जो रेट थो मिले, न फुटी जो रेट आहे, न बसर थो मिले, कणक जो बारदानो न मिलियो, ऐं उहो बि मुसलसल इहे वापारियुनि जे हवाले थींदो रहियो। वापारी जेके आहिनि पंहिंजे मनपसंदि ठेकेदारनि खे ॾिनऊं, ऐं ज़मीनदार मुसलसल क्रासिस में रहियो आहे।
इन जे करे हाणे कमेटी ठाही अथऊं इंशाल्लाह असांजो इन खां पोइ असां नेक्स्ट असां जेको आहे त असां मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट में धरना बि हणंदासूं ऐं मुज़ाहिरा बि कंदासूं। सो इन जे लाइ यार कल्ह मीटिंग थी उन वक़्तु ॾिसंदासीं। असांखे इहो ॿुधाइजो त मिरपुखा ज़िलो हमेशह अंबनि जे हवाले सां अंबनि ऐं एंजियो जे हवाले सां मशहूरु आहे, मगर 2011 जी बरसातुनि में मिरपुखा ज़िले जा अंब त मुकमल ख़तमु थी विया। उन खां अलावा हिते हिकु ज़राइत खातो आहे जंहिंजा फील्ड असिस्टेंट बि आहिनि। ही करप्शन करण में पूरा आहिनि, नकली दवाऊं आहिनि, नकली ॿिज आहिनि ऐं उन खां अलावा ही सिर्फ़ु मंथलियूं वठण में पूरा आहिनि। छा आबादगारनि खे ॼाण ॾियण लाइ को ज़राइत खातो तहरीक में अचे थो या आबादगारनि वटि इहे वेंदा आहिनि सिर्फ़ु, या घर वेठे जेके हिननि जा मुलाज़िम पघार खणनि था या करप्शन करण में पूरा आहिनि? ज़राइत खातो त नालो आहे, ज़राइत असांखां एग्रीकल्चर को डिपार्टमेंट आहे। बसि इहो अख़बारुनि में असीं नालो ॿुधंदा आहियूं या टी वी ते ॿुधंदा आहियूं त एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे। बाक़ी एग्रीकल्चर जो त नालो ई कोन्हे मिरपुर ख़ास में। मिरपुर ख़ास मैंगो सिटी आहे। मुंहिंजे ख़्याल में मूं त पंहिंजे मैंगो फेस्टिवल में पे तव्हांजे सिंध टीवी तसुस सां ॿुधायो त 5 सालनि खां पोइ असां वटि त मैंगो आहे ई न, ख़तमु थी वियो आहे, बिल्कुलु मैंगो ख़तमु थी वियो। जो एग्रीकल्चर डिपार्टमेंट टोटल सॼो हाणे हुनजो सिर्फ़ु खातो इहो ई कमु रहियो आहे त पेस्टिसाइड वारे शॉप ते वञिणो आहे ऐं हुननि खां 2 नंबर दवाउनि जी पंहिंजी मंथली फिक्स करणी आहे ऐं उन्हनि खां पैसा वठणा आहिनि। भाण 2 नंबर पियो अचे, उन्हनि खां पैसा वठणा आहिनि, पैसो कमाइणु आहे, बसि इहो ई आहे डिपार्टमेंट जो कमु रहियो। बाक़ी डिपार्टमेंट त आहे कोन एग्रीकल्चर। बाक़ी रहियो ॻाल्हि इहा आहे त एग्रीकल्चर जेसीं ताईं हाणे असां सां ज़ुल्म इहो आहे त पाणी असांखे पाणी बि कोन थो मिले। पाणी बि हाणे त असां दारोगा ऐं बेलदार अची विया आहिनि पैसनि ते, हाणे हींअर का बि रोटेशन कोन्हे। उन हूंदे बि मतिलबु हाणे असां वटि मुंहिंजी शादी पली ज़मीन आहे त उते हिकिड़ो शहर बेलदार आयो आहे या दारोगा आयो आहे, उनजी ड्यूटी आहे त 100 रुपया फ़ी कलाक पाणी वठिणो आहे ऐं का रोटेशन कोन्हे। मथे जुमड़ाऊ में एतिरो त पाणी आहिनि जो दरिया जेको आहे सो मथे घारा पिया पवनि ऐं उहो पाणी सॼो वञे पियो त कंहिंमें 4 लाख क्यूसिक पाणी क्रॉस पियो थिए, पर असांजा जुमड़ाऊ सुका पिया आहिनि। पाणी उहो रोटेशन हथरादू ठाहियो ठाहिनि सिर्फ़ु इन जे लाइ त असांखे पैसा खपनि। पैसा तॾहिं मिलंदा जॾहिं रोटेशन कंदासीं। सो इहो ज़ुल्म आहे, जेसीं ताईं न उथंदासीं त तेसीं ज़मीनदारी ईअं तबाह थींदी रहंदी। भले इहो असांखे ॿुधाइजो त तव्हां आबादगार हमेशह उथंदा आहियो, जीअं फसल जो टाइम थींदो आहे या पाणी जी खोट थींदी आहे, एहतिजाज कंदा आहियो। हिन वक़्तु भला तव्हांजी छा पोज़ीशन आहे? आबादगारनि खे अघु बि कोन पिया मिलनि, आबादगारनि जा मसइला बि हल पिया कोन पिया थियनि, छाजे करे इहे मसइला पैदा था थियनि? आबादगार ख़ामोश थी नज़र कोन वेठा आहिनि, मगर हाणे असां सां कहिड़ा ज़ुल्म थी वियो आहे। ॾिसो हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त अघु मिले ई कोन थो। कमांद जो अघु असांखे सुप्रीम कोर्ट वञिणो पियो। सुप्रीम कोर्ट जो जॾहिं फ़ैसिलो आयो आहे तंहिंखां पोइ असांखे मतिलबु 17 रुपया मिलिया आहिनि, पर उहे बि सभिनी खे पैसा न मिलिया आहिनि, मख़सूस माण्हुनि खे मिलिया आहिनि। उन खां पोइ सभिनी जा पैसा न मिलिया आहिनि। कुझु शुगर मिलियो, मिरपुर ख़ास आहे या मीरवा आहे, इन्हनि ते 2 ॾिना आहिनि, थरपारकर कोन ॾिना आहिनि, ज़रदारी साहिब जो मिलियो उन्हनि पैसा कोन ॾिना आहिनि। ईअं काफ़ी मिलियूं कोन, 5-7 मिलियन पैसा ॾिना आहिनि, बाक़ी रखिया पिया। ऐं उहो बि सब्सिडी सिंध गवर्नमेंट भरी आहे, मिल वारा फ्री हैंड रहिया ऐं फिर मिल वारनि पंहिंजी मनमानी कई। त इनशाला नेक्स्ट ईयर में असांजी उहा जदोजहद वधीक हूंदी, जेका हाणे असांजी मीटिंग हलनि पियो या कल्ह बि असांजी मीटिंग हुई ऐं इन में असांजे फ़ैसिला कया आहिनि। इनशाला नेक्स्ट ईयर हिननि खे मस्तियूं करणु कोन ॾींदासीं। ऐं बाक़ी इहे पाणी जा मसइला हाणे बसर हो, बसर जॾहिं लहे थो तॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे त ॿाहिरां एक्सपोर्ट थी बसर ॿियो अची वियो ऐं असां वारो बसर को वठण लाइ तयारु कोन्हे। ईअं ई असांखे सेम हींअर कणिक आहे, कणिक असांजी लथी त केरु वठण लाइ तयारु कोन, बरदानो हुई कोन। वापारी असांखे 1000 रुपया मण खां मथे को वठण लाइ तयारु कोन, 950,000। ऐं बारदाने जे लाइ असां गवर्नमेंट सां ॻाल्हायोसीं त हुननि चयो बाबा बारदानो असांखे मिलियो कोन्हे। पोइ ख़बर पई त वापारियुनि खे बारदाना विकिणा पिया ऐं वापारियुनि पंहिंजे मनमानी करे उन में विका, बाक़ी असल में ज़मीनदार खे कोन थो मिले। हिन वक़्तु पाणी जी भला छा पोज़ीशन आहे? जीअं तव्हां तालके मिरपुखास जा ज़मीनदार आहियो, शादीपली यानी कि उमरकोट ज़िले में तव्हांजो ज़मीन आहिनि। हिकु तरफ़ त असीं ॾिसूं पिया त पुराणी मिरपुर थाणो जेको आहे उनजे पासे खां तकनि जा तक सारियुनि जा बीठा आहिनि। तालके हुसैन बख़्श मरी में सारियूं बीठियूं आहिनि, उन खां अलावा कोट गुलाम में सारियूं बीठियूं आहिनि। उते तक़रीबन जेतिरियूं सारियूं आहिनि ओतिरो ई ओतिरो पाणी बीठो आहे। ॿिए तरफ़ जेको आहे इरिगेशन अमले पारां पाणी बि बंदि करे वेठा आहिनि। पुछड़ जा आबादगार अॼु बि परेशान। छा सबबु आहे जेको हिकिड़नि खे पाणी मिले थो सारियूं पोखींदा त ॿिया वरी पाण सुकी रहिया आहिनि? हींअर फुटी तयारु बीठी आहे ऐं फुटी हले पई ऐं फुटी बसि पाणी आहे कोन। असां वटि हिन साल बरसाति बि कोन पई आहे, हिकिड़ी बरसाति पई हुई, उन खां पोइ बरसाति ई कोन्हे। हाणे हथरादू लोड शेड ठही पई आहे वाराबंदी, उन जे करे इन वाराबंदी में असांजी फुटी सॼी फुटी जो ग्राफ सॼो तबाह पियो थिए ऐं कमंद बि हाणे कमंद में असांजी लास्ट टाइम आहे। कमंद खे हींअर अगरि पाणी न मिलिया त कमंद पोइ धकिजी वेंदो। त इन करे हाणे ॾिसो असां सां इहो ई ज़ुल्म आहे त भई हाणे पंहिंजे कमाद खे पाणी कोन पिया ॾेई सघूं, कमाद खे पाणी था ॾियूं त फुटी खे पाणी कोन पिया ॾेई सघूं। ऐं फुटी जी मेन ग्राफ आहे, फुटी असांखे बाक़ी महीनो बचो आहे। अगरि हिन महीने में असांखे पाणी खे रोटेशन जे हिसाब सां न मिलियो त असांजी फुटी तबाह थी वेंदी। फुटी सां गॾु कमंद बि असांजो तबाह थी वेंदो। त इन करे ख़ुदा राहे सभु होश कनि। ऐं इहो सभिनी ज़मीनदारनि सां असांजी राति मीटिंग में इहो ई थियो त भई हाणे नेक्स्ट में असांजे अॻ में नारा केनाल हिकिड़ो त पंहिंजो हुयो मुस्तफ़ा उजण साहिबु, उन रिज़ाइन करे छॾी सिर्फ़ु इन्हनि जे करे।
इहे सभु असांजे तरह तबाह थिया पिया आहिनि। मीरपुर ख़ासि असांजी शाख आहे, जरवारी शाख आहे, को पाणी कोन्हे, का खाटी कोन्हे। 10 साल खां त असीं ॾिसूं पिया का खाटी कोन थी आहे। अॼु असीं उन में हिकिड़ो मतिलबु पूरे ॾींहं में 2 एकड़ मस था भराए सघूं। त हाणे इन हिसाब सां असांजी ज़मीनदारी तबाह बि थिए, ॿियो कुझु बि कोन्हे। महिरबानी अमीन तव्हांजी। नाज़रीन हाणे वठूं था नंढी साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अमीन पंवर जो इहो चवणु हो त हिते जेको आहे मेन सबबु आहे खाटी न हुअण जे करे पाणी पहुचे कोन थो, मगर असां हिते इहो बि ॾिठो आहे आबादगार मुख़्तलिफ़ मसलनि लाइ प्रेस क्लबनि ते एहतजाज कयो, मगर उन खां अलावा एहतजाज कया हुआ, मगर खाटी त हिननि जी कागज़नि में इरीगेशन अमले पारां कराईंदा आहिनि। किथे बि खाटी कोन थींदी आहे। अगरि जिते खाटी थींदी आहे त उहो कुझु जेके ॻोठनि जे भरनि में या जेके इलाइक़ा अचनि था उते खाटी कनि था या आबादगारनि खे चवनि था तव्हां पाण खाटी करियो, जंहिंजे करे छाजे करे त खाटी जे मद में बि ही वॾी करप्शन कंदा आहिनि। उन खां अलावा खाटी या जेका हिननि जी जेको सफ़ाई जो अमल हूंदो आहे उहे ई पंहिंजा जेके माण्हू आहिनि पंहिंजा ठेकेदारनि करप्शन करण लाइ बाअसरनि या चूंडियल नुमाइंदनि जा जेके ख़ासि तौर ते मीरपुर ख़ासि डिवीज़न जो त इहा रवायत रही आहे त हमेशह जेके वॾा ठीका आहिनि उहो डायरेक्टर नारा कैनाल जी रज़ामंदी सां या इरीगेशन अमले जी रज़ामंदी सां या मीरपुर ख़ासि जीअं मिठड़ाऊ कैनाल ते हुजे या जुमड़ाऊ कैनालनि जूं खाटियूं हुजनि चाहे वाहन जूं खाटियूं हुजनि, उहे हिननि जा पंहिंजा ठेकेदार खाटियूं खणंदा आहिनि। त उन में खाटियूं न खणंदा आहिनि, सिर्फ़ु इहे करप्शन करण लाइ कागज़नि जी पूराई कंदा आहिनि, मगर जंहिंजे करे मेन सबबु आहे जेको पाणी हिते पहुचे ई कोन थो ऐं पुछड़ जा आबादगार जेके सुकी रहिया आहिनि। हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे आबादगार जेको अॻुवाणी आहे मोहम्मद यूसुफ राजपूत। ही हमेशह यूसुफ राजपूत जी अॻुवाणी में मीरपुर ख़ासि, सामारो, कुंडरी, उमरकोट, नवकोट खां ही एहतजाज रैलियूं कढंदा आहिनि, धरणा हणंदा आहिनि। हिन खां पहिरीं बि डायरेक्टर नारा कैनाल जी ऑफिस अॻियां हिननि धरणो हयो। अचो त उन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं। यूसुफ साहिबु तव्हां ॿुधाइजो पाणी जी खोट ख़िलाफ़ु पहिरीं बि तव्हां डायरेक्टर नारा कैनाल जी ऑफिस जे अॻियां धरणो हयो, उते तव्हां सां ज़िले इंतिज़ामिया बि ॻाल्हायो, उते डायरेक्टर नारा कैनाल जेको अॻुणो हो गुलाम मुस्तफ़ा उॼण बि रिज़ाइन ॾिनी हुई ऐं MD सीडा या सीडा जे अमलदारनि बि अची तव्हां सां ॻाल्हियूं कयूं हुयूं। जेको तव्हां धरणा ख़तमु कया हुननि जूं ॻाल्हियूं थियूं ऐं तव्हांखे लिखत में फ़ैसिला ॾिना, मगर अॼु छाजे करे वरी बि तव्हां जूं सब डिवीज़नूं जेके 5 सब डिवीज़नूं उन्हनि में जेके पुछड़ी जे आबादगारनि खे हथनि सां वठी करे पाणी जी खोट कराई पई वञे, हाणे तव्हांजो छा लाइ अमल हूंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं मोहम्मद यूसुफ राजपूत टेल आबादगार वेलफेयर एसोसिएशन जो प्रेसिडेंट आहियां। तव्हांजे सवाल जे जवाबु ॾियण खां अॻु में तव्हांखे आउं थोरो तारीफ़ कराइणु चाहींदुसि त असांजी जेका तंज़ीम आहे जेका असां रजिस्टर कराई आहे तक़रीबन 3 साल अॻु, असांजो मक़सदु जेको हुयो उहो असांजो इहो कोन हुयो त हिन शाख जी टेल में 2 वाटर या 4 वाटर या 10 शाखूं या 15 शाखूं। असांजो मक़सदु वॾो हुयो। पाणी असां उन इलाइक़े में रहूं था, नारा कैनाल जी टेल रीजन आहे। हिते असांजूं जेके 4-5 सब डिवीज़न उन्हनि में पाणी जी शार्टेज अरसे दराज़ खां आहे। पर हाणे ॻाल्हि इहो आहे त असांजो ख़्यालु हुयो त नारा कैनाल में जेकॾहिं पाणी हूंदो त हेठि अची वेंदो। पोइ असां वॾी कोशिशि कई, जेको सो मुलाक़ातूं कयूं, माण्हुनि सां कयूं ऐं हिकिड़ी तंज़ीम जोड़ी त असीं नारा कैनाल जे जेको सो पाणी जो तहफ़ुज़ कंदासीं, उन में चोरी न थिए, उन में ॿियूं वाह न निकिरनि, उते नारा कैनाल में न थिए। उनखां पोइ असीं कोशिशि कंदासीं दरिया में पाणी जो हिसो जेको असांखे मिले, ऐं जेकॾहिं अॻिते हली असांखे न थींदो त असीं पंजाब सां जेको सो वंड विर्छ कंदासीं, असांखे जेको सो हिसो मिले। असांजा अज़ाइम इहे हुआ। पर असांखे अफ़सोस इहो आहे त असांजा जेके नासमझ ज़मीनदार जेके वॾेरा आहिनि उन्हनि असांखे मुंझाए विधो आहे। असांखे पुछड़ियुनि जे मसाइल में अहिड़ो फासाए छॾियो आहे। हाणे असां वटि जेको आहे तक़रीबन पाणी जेको आहे सो हूंदो ई कोन आहे गर्मियुनि जे मौसम में। पर हिन दफ़े इहो थियो आहे त हींअर जेको आहे हिन सीज़न में अगस्त सेप्टेंबर में असां वटि पाणी हूंदो आहे। असीं जेको आहे सो आधाऊं फ़सुलु कंदा आहियूं ऐं असांजो जेको गुज़र सफ़र थी वेंदो आहे, छो त मिर्च फुटी जे वक़्त में असां वटि पाणी जी तमामु एक्यूट शार्टेज हूंदी आहे। पीअण लाइ बि पाणी जो मसइलो थी पवंदो आहे। उन लाइ असां जेको आहे सो एहतजाज कयोसीं। असां जेको 4-5 हज़ार माण्हू वठी वियासीं। पोइ असां जेको आहे सो मीरपुर ख़ासि में रैली कढीसीं, उते धरणो हयोसीं, उते एहतजाजी कैंप असांजो 5 ॾींहं असीं उते वेठा हुआसीं।
पोइ असां सां जेको MD सीडा ऐं डायरेक्टर एरिया वाटर बोर्ड चेयरमैन नारा कैनाल जेको सो मीर तारक ख़ान असां सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे असांखे चवंदो अव्हांजा मसइला जेके आहिनि अहिड़ा त आहिनि ई कोन, इहो त असांजी ड्यूटी आहे। असां जेको सो उहो मसइला तव्हांजे हल करण लाइ पाबंद ऐं उन्हनि असांखे लिखत में उन्हनि सभिनी जेको सहियूं कयूं उहो लिखत में असांखे ॾिनो त हीउ तव्हांजो मसइलो थी वेंदो। पर मसइलो जॾहिं हल न थियो त 15 ॾींहं असीं वरी फॉलोअप मीटिंग में हुननि सां वियासीं। हुननि चयो असांखे हिकिड़ो हफ़्तो तव्हां ॾियो मसइलो हल। मथां बरसाति थी वई, पोइ असां टेल में त हुई पाणी जेको आहे मुंड वारा वाटर बंदि करे छॾियो, टेलनि में पाणी अची थो वञे, उहो सरप्लस पाणी हो। हाणे जीअं उहो बरसाति ख़तमु थी असीं वरी सुकूं पिया, असांजी फसलूं जेके आहिनि फुटी मिर्च जेके बचियल आहिनि उहे जेके असांजो हाणे सुकनि पिया। असल मसइलो छा आहे त असांखे पाणी जेको आहे असीं टेल रीजन में त आहियूं, पर उन में जेको आहे सो जेको इरेगुलरिटी जेका आहे, जेको इन जी जेको आहे वंड विर्छ जेको सिलसिलो आहे, जेको असांजी मुतालबे जो पहिरियों पॉइंट इहो हो त फेयर एंड इक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन ऑफ वाटर फ्रॉम हेड टू टेल। त असां जेकॾहिं शार्टेज हुजे त मुंड वारनि खे बि ॾियो, उहो शार्टेज उहा हुजे उहो ओतिरी शार्टेज टेल वारनि खे बि ॾियो। ऐं थिए छा थो त सॼो रोटेशन प्रोग्राम असां ते आणनि था। ॿी ॻाल्हि जेको मेन आहे, ही असल ॻाल्हि इहो त कानून खे त का शइ अहमियत ई नथी ॾिनी वञे। पंवर साहब हक़ीक़त इहो आहे त सीडा रूल्स में आहे त पाणी जी शार्टेज हूंदी त उनजी लाइ कमेटी जोड़ियल आहे, कॉन्स्टिट्यूशनल उनखे जेको आहे सो तहफ़ुज़ हासिल आहे। त हू जेको आहे सो उते उनजो इंजीनियर ऐं एरिया वाटर बोर्ड जा 2 मेंबर उहो जेको आहे सो उनखे अप्रूव कंदा त हेतिरी वाटर शॉर्टेज आहे, हेतिरो जेको आहे रोटेशन करणी आहे। हिननि माण्हुनि खे अफ़सोस इहो मूंखे थिए थो, डायरेक्टर सईद जागरानी चए थो त इहो बि इज़ इट समथिंग लाइक दैट। ऐं मूं चयो बाबा तव्हां सीडा रूल्स ई न पढ़िया, तव्हां डायरेक्टर कीअं थिया आहियो? इहो असांजी MD सीडा सां मीटिंग में ॻाल्हि थी। मूं चयो तव्हांखे ख़बर न अचे त इहो कहिड़ो छा? मूं चयो तव्हां ॻाल्हि ॿुधो साईं, सीडा रूल्स पढ़ो, तव्हांखे सीडा रूल्स में इहो आहे त उनखां सवाइ रोटेशन कोन आहे। हिन वक़्तु जेके शाखूं बंदि आहिनि, इहो आउं चैलेंज करियां थो डॉक्टर सईद जागरानी खे, MD सीडा खे, अचनि असां सां मुज़ाकरो कनि। छा इलीगल नाहे, अनअथोराइज़ नाहे? हीअ त असां वटि जेकॾहिं पैसा हुजनि त असीं केस करियूं हिननि ते, हीअ त ॿधिजी वञनि। हीअ मुलाज़िम ईअं कोन थो करे सघे, रूल्स खे ओवर रूल नथो करे सघे, बाईपास नथो करे सघे। हीअ त वॾेरा आहिनि, ऑफिसर त आहिनि ई कोन। पंहिंजी मर्ज़ी सां जेको सो वाणे जी दुकान वग़ैरह जेको वखर जेके वण ॾियनि जेके न ॾियनि। सो असांजी गुज़ारिश आहे, असांजा अज़ाइम जेको आहे सो तमामु बुलंद आहिनि। असीं इलाइक़े जे सिंध जे पाणी जे लाइ कोशिशि कयूं पिया, असीं उनखे बि कयूं पिया। असां सेमिनार करायो, उनजो मौज़ू हुयो वाटर फॉर ऑल। असां उनमें एवरी वॉक ऑफ लाइफ उनमें जेको सो पार्टिसिपेशन हुई। वकील हुआ, आबादगार हुआ, उनमें बिज़नेसमैन हुआ, उनमें ट्रेड्समैन हुआ, उनमें सभु माण्हू जेके असां शरीक थिया। असां पाणी सभिनी जो मसइलो, असांजो मसइलो त इहो ठीकु आहे, असांजो डायरेक्ट उन सां रोज़गार, इनडायरेक्टली सभु जेको सो माण्हू उनजो रोज़गार इन सां वाबस्ता आहे। तव्हां जेको आहे सहाफ़ी हज़रात आहियो, तव्हांजो एंकर पर्सन आहिनि, तव्हांजे ही ॿिया जेको बि माण्हू आहे उहो सॼो उन सां वाबस्ता आहे। त असीं तव्हांजी नुमाइंदगी करियूं था, तव्हां असांजो साथ ॾियो। ऐं हीअ जेके आहिनि शॉर्ट साइटेड आहिनि। ऐं गवर्नमेंट खे असीं जेको आहे सो असां जेको आहे सो 1 जून ते जुलूस वठी वियासीं, 5000 माण्हू, असांखे पीअण लाइ पाणी न पियो मिले। पघर असांखे मथे खां वठी पेरनि ताईं पघर में ॿुॾल हुआसीं। ऐं कमिश्नर साहिबु एॾो छा चवणु घुरिजे त असीं तमामु बेवस आहे ऐं हुक्मरान बेहिस आहिनि। हुन इहो कोन पुछियो त मुंहिंजी डिवीज़न जा माण्हू रोडनि ते छो पिया रोलनि। अफ़सोस इहे माण्हू पढ़ियल लिखियल, इन्हनि खे इहो हक़ु आहे त इहो हुकूमत कनि, असां ते हुक्मरानी कनि। को माण्हू हुजे असांजे रूबरू हाणे विहारे असीं हुन खां पुछूं त तव्हांखे हक़ु तव्हांखे आहे ख़बर त तव्हां कीअं था हुक्मरानी करियो। यूसुफ राजपूत साहब, असांखे इहो ॿुधाइजो त हिकु तरफ़ आबादगार एहतजाज करे रहिया आहिनि त असां वटि पाणी जी खोट कोन्हे, ॿिए तरफ़ अक्सर आबादगारनि जूं इहे शिकायतूं अचनि थियूं त भाण ॿिज दवाऊं जेके नकली आहिनि ऐं ज़राइत खातो उन में मुलवस आहे। तव्हां छा था सम्झो आबादगारनि खे हिकु त हथ सां वठी करे जेको आहे उन्हनि जा फसल सुकाया था वञनि, ॿियो वरी जेको आहे भाण जेके नकली था ॾिना वञनि या ॿिज नकली था ॾिना वञनि या दवाऊं नकली था ॾिना वञनि। ऐं ज़राइत खाते जा अमलदार जेके आहिनि उन्हनि खां दुकानदारनि खां मंथलियूं वठनि था, 2 नंबर ॿिज मिलनि था, 2 नंबर भाण मिलनि था। छाजे करे इहो छा सबबु आहे जो हिन जे ख़िलाफ़ु को बि एक्शन नथो थिए?
साईं ॻाल्हि इहो आहे त कंहिं बि शइ जी जॾहिं मॉनिटरिंग न थींदी, को बि माण्हू तव्हां छॾे ॾियो जेको आहे सो कंहिंखे त वञ तूं जेको आहे सो कमु कर, हू कमु करणु जेसीं ताईं हुन खां पुछाई न थींदी। असल ॻाल्हि इहो आहे त साईं ॻाल्हि इहो दवाऊं 2 नंबर, ॿिज 2 नंबर, असांजो जेको आहे सो उनजो जेको फर्टिलाइज़र 2 नंबर, असां त 2 नंबर, माण्हू बि 2 नंबर, असांजी दुनिया में रोल जेको आहे उहो बि 2 नंबर। असां त जेको टेकन फॉर ग्रांटेड दैट वी आर एट नंबर 2। असांजी का एक्सेस न आहे। एग्रीकल्चर डिपार्टमेंट, मूं जेको आहे सो अली नवाज़ शाह साहब खे हिकिड़ी मीटिंग में सुवाल कयो हो, साईं ॻाल्हि ॿुधो, तव्हां तमामु सुठा मिनिस्टर आहियो, तव्हांजी सुठी रेपुटेशन आहे, तव्हां इलाइक़े लाइ काफ़ी जेको आहे सो तव्हांजी नेकी आहे, मूंखे इहो त ॿुधायो तव्हां जेको आहे सो ॿिज जेको आहे सो असांजो 2 नंबर आहे, तव्हां बज़ात ख़ुदि बि ज़मींदार आहियो, असांजो जेको भाण 2 नंबर आहे, असां इहे सभु 2 नंबर, ॿिज 2 नंबर, भाण 2 नंबर, पेस्टिसाइड 2 नंबर, असां कीअं जेको पूरो असांजो जेको आहे सो आउटपुट सही थींदो, एवरेज कीअं ईंदी? असां ॾींहों ॾींहुं कर्ज़ी थी था वञूं। ऐं असांखे ॾिसो साईं, हिकिड़े हंधि ज़्यादती न आहे, असीं मक़रूज़ थियूं था, असांखे एडी ज़रई बैंक वारा ॿधियो वठियो वञनि, ऐं जेकॾहिं सनतकार जेको आहे सो मक़रूज़ थिए थो त हुनखे जेको आहे सो राइट ऑफ थी वञे थो हुनजो लोन। कंहिं फोरम ते किथे त असांखे बैलेंस करियो, कंहिं जॻह ते त असांखे बैलेंस करियो। यूसुफ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिते जे आबादगारनि जा तव्हां इहे वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणु हो त जेको आहे इरिगेशन अमले पारां पाणी जी हथरादू कोट कई वई आहे, उन खां अलावा जेको ॿिज भाण जेको 2 नंबर ॾियनि था, ऐं असां पाण इहो ॾिठो आहे त हिते जेको ज़राइत खातो हिते मिरपुखास में त मौजूदु आहे। उतां जा जेके ज़राइत खाते जा ऑफिसर आहिनि, जेके मोटरसाइकिलनि ते हलंदा हुआ, अॼु हुननि किरोड़े रुपयनि जा बंगला वठी छॾिया आहिनि, करप्शन कनि था, मगर आबादगारनि खे का बि ॼाण कोन पई ॾिनी वञे। उन खां अलावा मिरपुखास ज़िले जा सभई तालका, जंहिंमें ख़ासि तौर ते नओंकोट वधि खां वधि मुतासिर आहे, या झुडो आहे या डिगड़ी आहे, उन खां अलावा कोट गुलाम आहे, इहे मुतासिर थियनि था। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते आबादगारनि जा मसइला हल करे हुननि सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा।